नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त भक्तीअ में ॿ अक्षर हाँ चङा प्रचलित आहिनि। हाँ हिकु नास्तिक ऐं हिकु आस्तिक। हाँ इन्हनि जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, वैसे भक्ति मार्ग में जेको भगवान खे न पूजदा उनखे चईंदा आहियूं तूं नास्तिक आ। जी। लेकिन हाणे असांखे परमपिता परमात्मा चवनि था कि तव्हां जेको भक्ति मार्ग में भक्ति कंदा आहियो उन सभिनी देवी देवताउनि जे बारे में तव्हां ॼाणदा आहियो कि उहे कॾहिं आया, कॾहिं विया, हाणे छा था करनि, काथे रहंदा आहिनि, वरी कॾहिं ईंदा, उन्हनि जी पूरी बायोग्राफी जो परिचय हूंदो आहे न भई। जी। उहो सभु ॼाणे करे पाण पूजा आदि कंदा आहियूं छा? ये परमात्मा असांखां प्रश्न पुछे त पाण त न ॼाणदा आहियूं। न ॼाणंदा कोन आहियूं, ईअं देवी देवताउनि जे अॻियां बीह करे रुॻो पूजा कंदा आहियूं। हा, पूजा कंदा आहियूं। सभिनि खे भॻवानु चईंदा आहिनि भॻवानु हिकु आहे, मथे रहंदो आहे। पोइ चईंदा आहिनि इहे सभु भॻवान जा रूप आहिनि, ॿार बि भॻवान जा रूप आहिनि, इहे पशु पक्षी बि भॻवान जा रूप आहिनि, पेड़ पौधा बि भॻवान जा रूप आहिनि। ऐं उहो सर्वव्यापी आहे। हिकु चईं मथे थो रहे, हिकु चवनि था सर्वव्यापी आहे। त इहे जेको बिना पहचान, बिना समझ सां पाण भक्ति करूं था, परमात्मा चईंदा आहिनि हिनखे चइबो आहे नास्तिक। अच्छा। अॼु ताईं त पाण चईंदा हुआसीं कि इहे भॻवान खे नथो मञे, भक्ति नथो करे त इहे नास्तिक आहे। लेकिन परमात्मा बाप चवनि था तव्हां त भॻवान खे पूजदे हुए बि उनजो बिना सम्झी करे, बिना समझ सां, बिना पहचान सां ई तव्हां भक्ति था करो, ॿियो बि उनजो अपमान था करो। भई कीअं चयो, राम जी सीता चुराई, राम जी सीता चुराई, कृष्ण माखन चुरायो, कृष्ण माखन चुरायो, रावण हीअं कई, रावण हीअं कई, भगवान कण कण में आहे, भगवान कण कण में आहे। तो ये बिना सम्झ सां पाण जेको कर्म करूं था न, इन जो ई पाण जे मथां, आत्मा जे मथां बोझो थो पए। पाण भॻवान जो एॾो अपमान था करूं, देवी देवताउनि जे लाइ एॾो बुरो भलो था चऊं कि हुननि सां हीअं थियो, उन्हनि खे बि हीअं थियो, उन्हनि जी बि पत्नी खे चुराया। कृष्ण कपिड़ा चुराया। हा, हुनजा कपिड़ा चुराई, राम जी सीता पत्नी हुई न उनखे चुरायो। त इहे सभु बेसमझी सां वरी देवी देवताउनि खे रखूं था, वरी नदी में डुबूं था, जोत खे परवान था करे अचूं, कच्छ मच्छ अवतार चई छॾियो आहे भॻवान खे। त इहे बिना समझ सां थी न। अगरि पाण शांति सां वेही करे सम्झूं कि पंहिंजे घर में कोई अहिड़ो ॿार पैदा थिए जंहिंजो गणेश जहिड़ो मुख हुजे, हाथी जहिड़ो मुख हुजे, हनुमान जी जो मुख हुजे, पंहिंजे घर में कोई ईअं कुमारी आई जंहिंजा हेॾा हथ, हेॾा शस्त्र हुजनि हुनजे हथ में, त पाण हुनखे कीअं एक्सेप्ट कंदासीं? उहो कीअं पंहिंजो जीवन जींदी, कीअं रोटी खाईंदी, कीअं सुम्हंदी उथंदी, कीअं जीवन में हलंदी? त इहे जेका पाण अलॻि अलॻि भॻवान ऐं देवी देवताउनि जे लाइ चयो आहे न, इहे बिना सम्झ सां चयो न। त हिनखे परमात्मा चईंदा आहिनि तव्हां नास्तिक आहियो। हाणे भॻवान ऐं देवी देवताउनि जी यथार्थ पहचान, हुननि जे बारे में यथार्थ सम्झी करे, भई हिन जो हनुमान जहिड़ो मुंहुं छो आहे, हिन जो हाथी जीअं मुंहुं छो आहे, देवी देवताउनि खे हेॾा शस्त्र छो आहिनि, विष्णु के 4 हथ छो आहिनि, भॻवान केरु हूंदो आहे? जॾहिं इहे सभु पहचान सां पाण उन्हनि जी भक्ति आराधना उन्हनि खे यादि कंदासीं त उहा थींदी आस्तिक भक्ति। तॾहिं हुनखे चईंदासीं भई इहा आस्तिक आहे, समझ सां सभु कुझु करे थो। त इहा परमात्मा जहिड़ो आहे उनखे अहिड़े रूप में पहचान करे पोइ भक्ति कजे त उहो आस्तिक। हा, भई इनखे भॻवान खे मां जो जेको यथार्थ रूप नाम देश काल आहे,
उनकी पहचान सां मां उनखे यादि करां, उहो छा कमु कंदो आहे ऐं मुंहिंजी कीअं मदद करे सघंदो आहे, मां हिनखे छो थो यादि करां, भई जाते बि आहे मुंहिंजी कीअं मदद करे सघंदो आहे, पूरी पहचान हुजणी खपे न भई। भई पाण खे कंहिंखां कमु कराइणो हूंदो आहे, पाण कीअं पहिरियों हुनजो पूरो बायोडेटा पुछंदा आहियूं, भई तूं किथे रहंदो आहे, तुंहिंजा माउ पीउ कीअं किथे आहिनि, केतिरो पढ़ियल आहे, छा छा कमु करे सघंदो आहे, मुंहिंजो इहो इहो कमु आहे, तूं करे सघंदो आहे न करे सघंदो आहे, हुनजी पाण पूरी जानकारी वठंदा आहियूं। त ईअं ई परमात्मा ऐं भॻवान खे पाण, देवी देवताउनि खे पाण छो यादि कंदा आहियूं? कंहिंखे मन जी शांती खपे, कंहिंखे कोई आश हूंदी आहे, हिनखे कम सां ई यादि कंदा आहियूं न। कंहिंखे कोई संबंध न हूंदो आहे त हुन संबंध जे रूप में तो यादि कयूं। त पाण बि जंहिंखे बि जे कम जे लाइ यादि करूं था, हुन जे बारे में यथार्थ परिचय हुजे, हुनखे चइबो आस्तिक। अच्छा, हाँ, ठीकु आहे। जी दीदी, हाँ, थैंक यू। थैंक यू।